अॻिते ई कजे थी त अॼोकी काविश अख़बार में हिकु नंढड़ी ख़बर पढ़ण सां बि ताक ई लॻी वञनि था। इहा ख़बर आहे तहरीक इंसाफ़ जे सरबराह जनाब इमरान ख़ान जी, जंहिंमें हुन कराचीअ में बेगुनाह शहीद थी वियल 13 माण्हुनि जे मौत ते को बि रहम जो इज़हार न कयो। अलबत्त हिन वॾी बेदर्दीअ सां 13 खूननि खे पुठी ॾेई रुगो इहो चयो त हू अवामी तहरीक खे नथो सुञाणे, अलबत्त निजी टीवीअ जे कैमरामैन जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जी हू मज़म्मत करे थो। इमरान ख़ान साहब जेको मुल्क जो वज़ीर आज़म बणजण जा बि ख़्वाब ॾिसी रहियो आहे, उन इमरान ख़ान खे घटि में घटि रैलीअ ते दहशतगर्द हमले ऐं उन में 13 इंसानी जानुनि जे ज़ियान जी त मज़म्मत करणु घुरिजे हा, पर सिंध जे 13 असलोकन वारसनि जे लाशनि ते बेरह माण्हू अंदाज़ अपनाईंदड़ इमरान ख़ान साहब खे बि सिंध जे माण्हुनि खे जवाबु ॾियणो पवंदो। ऐं इहा ॻाल्हि बहरहाल हाणे खुलियल नमूने साम्हूं अची रही आहे त इम्तिहान जी हिन घड़ीअ में केरु सिंध जे सॼण तौर थी साम्हूं आयो आहे ऐं केरु दुश्मन। ईंदड़ वक़्तु न रुगो सिंध जे माण्हुनि लाइ इम्तिहान आहे, पर वक़्त जी सरकार तोड़े ईंदड़ वक़्त जे उमेदवार हुक्मराननि खे बि सिंध जो माण्हू कंहिं कठिन इम्तिहान में विझी सघे थो। सतार सरोही, KTN न्यूज़, कराची। GSN मुतहदा महाज जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी